साईं करीमन सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जी हदीस मुबारक है। हबीबन फरमायो तो टे गालियों अल्लाह ताला के बिल्कुल ना आहिनि वणंदियूं। टे गालियों अल्लाह के पसंद ना आहिनि। कील व काल व इदाअतुल माल व कसरतुस सुआल। टे गालियों कील व काल व इदाअतुल माल व कसरतुस सुआल। पहिरियों फुज़ूल गुफ्तगू करण, बियो फुज़ूल ख़र्ची करण ऐं टियों घणा सुवाल करण। ये टई कम अल्लाह के वणंदा न आहिनि। पहिरीं ॻाल्हि कील व काल यानी फुज़ूल गुफ्तगू करण। हूअ ॻाल्हि वेठा हूंदा त हरूभरू जी कचहरी में लॻा पिया हूंदा, न कमु न कार। अॼु इमरान ख़ान हीअं लथो, अॼु फिलाणे हीअं कयो, अॼु नवाज़ शरीफ़ हीअं चयो, अॼु शहबाज़ शरीफ़ हूअं चयो। सॼो पाकिस्तान हिन जे मथे ते रखियल आहे। वेठा हूंदा त सॼो ॾींहुं इहा ॻाल्हि वेठा कंदा। रमज़ान जो महीनो आहे बाबा, भई इहा लाला कयो, हो हुननि पंहिंजे मुंहं में धूड़ विधी आहे। जेको कारो मुंहुं कनि खपाइनि मुल्क खे छा कनि, तव्हांजो छा थो वञे? तव्हांजे ॻाल्हाइण सां भला को मुल्क ठही पवंदो या तव्हांजे ॻाल्हाइण सां मुल्क चढ़ी वेंदो या इन गुफ्तगू करण सां इमरान ख़ान वापसि अचे कुर्सी ते वेहंदो या शहबाज़ शरीफ़ लही वेंदो या अमेरिका छॾे वेंदो? तुंहिंजी का हैसियत हुजे त पोइ ॿुधा, असां तोखे मिंथ मेड़ कयूं। सही ॻाल्हि आहे न? हरू अजाई वेठा गुफ्तगू कंदा। भला का ज़रूरी ॻाल्हि आहे, मालूमात हासिल करणी आहे, उन में तव्हां सुवाल कयो त वाह, त अजाई गुफ्तगू कलाकनि जा कलाक वेही इन ॻाल्हि ते चर्चो करण। कील वकाल इहा फुज़ूल गुफ्तगू मदीने वारे साईं फरमायो अल्लाह खे न वणंदी आहे। हबीबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस आहे सुनन तिरमिज़ी शरीफ में त ला खैर फी कसीर मिन नजवाहुम। घणियुनि सरगोशुनि में भलाई न आहे रखियल। वेठा हूंदा कन लॻायो, ॿ ॼणा ॿी सॼी जमात खां जुदा थी कुंड ते वेही कननि में वेही कचहरियूं कंदा। नजवाहुम माना सरगोशूं करण, कन में वेही हिक ॿिए सां कलाकनि जा कलाक वेही ॻाल्हियूं करण। मदीने वारे साईं फरमायो त इन में तव्हांजे लाइ भलाई न आहे। ॾिसो न, माण्हू जेतिरो घणो ॻाल्हाईंदो त उन में शाइबो आहे, ग़ीबत थी वेंदी, गिला थी वेंदी, फहश कलामी थी वेंदी, दिगर जेके ज़बान जूं जा गुनाह आहिनि, फ़वाहिश आहिनि, उन में माण्हू मुब्तला थी वेंदो। मदीने वारे साईं फरमायो हल यकुब्बुन नास फिन्नार अला वुजूहिहिम औ अला मनाखिरिहिम इल्ला हसाइदु अलसिनतिहिम। क़यामत जे ॾिहाड़े जहन्नम जी बाहि में ऊंधे मुंहुं जेको अमल माण्हू खे जहन्नम में उछलाईंदो, उहे इंसान जी ज़बानुनि जा गुनाह हूंदा। घणा माण्हू ज़बानुनि जे गुनाहनि जे करे, ॻाल्हियुनि लफ़्ज़नि जे गुनाहनि जे करे जहन्नम जी बाहि में उछलाया वेंदा। हबीबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो इन जे करे त मन कान युमिनु बिल्लाहि वल यौमिल आखिर फलयकुल खैरन औ लियस्मुत। तव्हां मां जेको माण्हू अल्लाह ते ऐं आख़िरत जे ॾिहाड़े ते ईमान रखे थो, फलयकुल खैरा, जॾहिं बि ॻाल्हाए त सुठो ॻाल्हाए, भलो ॻाल्हाए, बहितरीन ॻाल्हाए। औ लियस्मुत या चुप करे वेही रहे या ख़ामोश रहे। ख़ामोशीअ खां सवली आसान ॿी का इबादत आहे ई कोन्हे का। इन नियत सां माण्हू चुप करे वेही रहे त बाबा ॻाल्हाईंदुसि मथां को गिला थी वञे, मथां को ग़ीबत थी वञे, मथां को कूड़ वात मां निकिरी वञे, मथां कंहिंजी दिलि आज़ारी थी वञे, अहिड़ो लफ़्ज़ निकिरी वञे जंहिंसां कंहिंखे अज़ियत पहुचे। इन जे करे घणो न ॻाल्हाए, ख़ामोश रहे। मदीने वारे साईं फरमायो त इहो बि इंसान खे अजुर ऐं सवाब जो सबबु बणिजी वेंदो। सम्झो था? हदीस मुबारक आहे मिन हुस्न इस्लामिल मर्ए तरकुहु मा ला यानीहे। माण्हू जे इस्लाम जी सूंह इन में आहे जो उहो गैर ज़रूरी ॻाल्हियुनि खे छॾे ॾे। जेके गैर ज़रूरी ॻाल्हियूं आहिनि,
जेके फुज़ूल गुफ्तगू आहे तव्हां सम्झो था त हिन कचहरी मां मूंखे को फ़ाइदो न थींदो, हिननि ॻाल्हियुनि करण मां न मूंखे दीन जो फ़ाइदो थींदो न दुनिया जो फ़ाइदो थींदो। अहिड़ी ॻाल्हि करे बाबा जंहिंमें वापार में बरकत पवे, माण्हू बिज़नेस जी कचहरी करे थो, उन में थी सघे थो अहिड़ी का ॻाल्हि मिली वञे, अहिड़ी का पॉइंट मिली वञे जंहिंमां माण्हू जो पंहिंजो कारोबार सही लेवल ते अची वञे, सही रस्ते ते अची वञे, या अहिड़ी माण्हू का दीन जी ॻाल्हि करे जंहिंमें क़ुर सिखे, हदीस सिखे, दुनिया या आख़िरत जो को फ़ाइदो हुजे, पोइ माण्हू ॻाल्हि करे। भला न दुनिया जो फ़ाइदो आहे, न आख़िरत जो फ़ाइदो आहे, न दीन जो फ़ाइदो, न माल जो फ़ाइदो। अल्लाह जे हबीब फरमायो तरकू माला यानी अहिड़िन फुज़ूल ॻाल्हियुनि खे छॾे ॾियणु इहो सुहिणो इस्लाम आहे। सम्झो था? इन जे करे जेको माण्हू फुज़ूल ॻाल्हियूं ॻाल्हाईंदो आहे, फुज़ूल गुफ़्तगू कंदो आहे, घणनि गुनाहनि में मुब्तला थी वेंदो आहे। हबीबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन जे करे दुआ सेखारी आहे हिकिड़ी त अल्लाहुम्मा इन्नी अऊज़ु बिका मिन शर्रि लिसानी, ए मुंहिंजा मौला मां ज़िबान जी शरारतुनि खां तुंहिंजी हिफ़ाज़त ऐं पनाह घुरां थो। असांखे ज़िबान जी शरारतुनि खां बचाइजां। इहा ज़िबान इहा आहे जेका ॿिनि विढ़ियलनि खे ठाहींदी आहे, ऐं इहा ज़िबान आहे जेका ठहियलनि खे विढ़ाईंदी आहे। इहा ज़िबान आहे जेका रिश्ता जोड़ींदी बि आहे, टोड़ींदी बि आहे। इहा ज़िबान बि आहे जेका इंसान जे दिलि में ॿियनि जे लाइ मुहबतूं पैदा कंदी आहे, नफ़रतूं पैदा कंदी आहे। हबीबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुआ घुरी आहे अल्लाहुम्मा इन्ना नसअलुका लिसानन ज़ाकिरा, ए मुंहिंजा मौला असांखे ज़िबान उहा अता फरमा जेका तुंहिंजे ज़िक्र करण वारी हुजे, उहा ज़िबान अता फरमा। ऐं फुज़ूल गुफ्तगू खां बाद में महबूबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त ॿियो अल्लाह जी नापसंदीदा शइ आहे व इदाअतुल माल, पंहिंजे माल खे ज़ायो करणु, यानी फुज़ूल ख़र्च करणु, अजायो ख़र्च करणु। अल्लाह ॾिनो आहे, अल्लाह तव्हांखे वधायो आहे, तव्हांखे अल्लाह माल ॾिनो आहे त उनखे फुज़ूल अजायो ज़ायो न कयो। हिकिड़ो असांजो रिश्तेदार हुजे त नई नई नौकिरी लॻसि, सो हीअं खीसे में पैसा विझी ऐं अचे पियो, ईअं असांखे ॾिसी मूंखे थो चए एॾा पैसा थी विया, हाणे मां कीअं खपायां, किथे खपायां। सम्झो था? हरूभरू फुज़ूल ख़र्च में पैसा ज़ियान करणु इहो जाइज़ न आहे। अल्लाह खे इहा ॻाल्हि न वणंदी आहे। हबीब अल्लाह ताला जे क़ुरान फरमायो आहे वला तुसरिफ़ू, फुज़ूल ख़र्च न कयो, इन्नहू ला युहिब्बुल मुसरिफ़ीन, बेशक अल्लाह ताला फुज़ूल ख़र्ची करण वारनि खे, इसराफ़ करण वारनि खे पसंदि नाहे कंदो। अल्लाह खे उहे माण्हू न वणंदा आहिनि जेके फुज़ूल ख़र्च कनि। जेतिरो बि माल मिलियो, मिसाल तौर को पघार वारो आहे, को साईं मुंहिंजा मज़दूरी करण वारो आहे, को माण्हू वापारी आहे, बचत थी आहे, उन माल में माण्हू म्याना रवी इख़्तियार करे, दरमियाने नमूने सां ख़र्च करे, न अहिड़ो थी वञे जो सफ़ा बच्चा बि बुख ते वेठा हुजनि, उन्हनि खे बि रुपयो न ॾे, कंजूसी अहिड़ी करे बख़ील थी वञे, रुपयो बि न पंहिंजी जान ते ख़र्च करे, न बच्चनि ते ख़र्च करे, इहो फुज़ूल ख़र्ची आहे। सम्झो था? घर वारी रोए वेठी त मूंखे हिकिड़ो वॻो वठी ॾे ईद जे लाइ, पुट रोअनि वेठा त नवां कपिड़ा पायूं, पुट बाबा कपिड़ा कोन वठी ॾींदासीं, वरी वठी बि ईंदो, पैसनि हुअण जे बावजूदि अहिड़ो वॻो वठी ईंदो जेको हिकिड़े धोप ते सड़ी वञे लियो। सम्झो था? इहो आहे बुख़ुल। ॿियो वरी फुज़ूल ख़र्ची हिनखे चइबो आहे माण्हू पंहिंजे जिस्म ते ख़र्च करे, भलो कपिड़ो पाए, भलो वॻो पाए, भली जुती पाए, पर फुज़ूल इहो आहे जो ज़रूरत जॾहिं हिकिड़े वॻे ते पूरी थिए थी त उन ते 10 वॻा छाजे लाइ वठे माण्हू। ज़रूरत हिकिड़े ताम खाइण सां पेट भरिजी सघे थो त उन जी जॻह ते दस्तरख़्वान ते 10 ताम छाजे लाइ रखनि। हाणे रमज़ान जो महीनो आहे न, इफ़्तारी जो टाइम थिए थो, असां वटि 100 मंझां 95% माण्हुनि जो इहो हाल आहे। बाक़ी हिकिड़ा माण्हू जेके ग़रीब मिसकीन आहिनि उन्हनि जो अलॻि मामिलो आहे, न त 95% असां जिन खे जेसि ताणी असां ॼाणूं था त दस्तरख़्वान इफ़्तारी जे टाइम ते लॻाईंदा त घटि में घटि 10 तामनि खां शुरूआति थींदी, 5 क़िस्मनि जा त शरबत रखंदासीं अॻियां। सम्झो था? मूंखे त फ़ोन करे हिकिड़ो मुंहिंजो दोस्त आहे, चए थो साईं अचां त मुंहिंजे लाइ 7 शरबत ठहिराइजे इफ़्तारी जे टाइम ते। हिकिड़ो लीमे जो शरबत ठहिराईंदो साईं, अची त भली रोज़ो अचे मूं वटि खोल। सम्झो था? उन त हिकिड़े गिलास सादे पाणी पीअण सां बि लही वेंदी।
7 शरबत ठाहींदा, 7 ताम लगाईंदा। साईं करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज़रत सईदा तय्यबा ताहिरा खातून जन्नत अम्मा फातिमतुज़ ज़हरा सलामुल्लाह अलैहा जे घर में तशरीफ़ फरमा थिया त मानी पिया खाइनि त 3 ताम रखियल हुया, 3 ताम साम्हूं रखियल हुया। साईं करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम गुस्से में अची विया, कावड़ में अची विया, संदन जो चेहरो मुबारक लाल थी वियो। फरमाइण लगा अंतुम आल रसूलिल्लाह औ आल फिरऔन, छा तव्हां रसूलुल्लाह जी आल आहियो या फिरौन जी आल आहियो? गुस्से में साईं जन फरमायो, अर्ज कयो या रसूलुल्लाह छा माजरा आहे? अमां सां अर्ज कयो त साईं जन फरमायो ते 3 ताम रखिया अथव छाजे लाइ? हिकिड़े ताम में गुज़ारो थिए थो, 3 ताम छो रखिया अथव? त साईं अर्ज कयो या रसूलुल्लाह हे 3 ताम सभिनी जे लाइ न आहिनि, हे हसन हुसैन जी पसंदि आहे, हे अली खाईंदो, हे ताम मुंहिंजो आहे। साईं जन फरमायो हाओ ईअं बहितर आहे हर को माण्हू हिकिड़ो ताम खाए, हिकिड़े ताम ते गुज़ारो करे। पोइ महबूब सुहिणा वेठा, हज़रत अली पंहिंजो ताम खयो, हसनैन करीमन पंहिंजे ताम में हथ विधो। जेको फातिमतुज़ ज़हरा जो प्यालो हुयो, महबूबन फरमायो फातिमा तूं ऐं मां वरी गॾिजी मानी खाईंदासीं। पंहिंजी नियाणीअ सां गॾिजी मानी खाइणु शुरू कयनि, हिकिड़ो ताम खाधनि। त दस्तरख़्वान ते घणा ताम लॻाइण बि फज़ूल ख़र्ची आहे। घणा कपिड़ा वठण, घणो साईं मुंहिंजा अजायो माल ख़र्च करणु, बाज़ार में वञे त सामान वठिणो आहे, रुपए जो सामान वठण जी ज़रूरत हुजे, घर में रुपए जो सामान खपे थो, उन जी जॻह ते 10 रुपए जो सामान वठी अचे। पोइ घर में बि जेॾियूं अलाह हिदायत ॾियनि अहिड़ियूं ख़ुदा जूं बानियूं आहिनि जो इफ़्तारी जे टाइम ते पकोड़ा ठहनि था न, पोइ गिह जो सॼो डॿो हीअं ऊंधो कंदियूं। अॼु भेणूं ॿुधनि थियूं त अलाह हिदायत ॾियनि, गौर सां ॿुधो, हीअं ऊंधो कंदियूं डॿो। साईं मुंहिंजा जिथे अधु पा गिह जो खपे उते साईं मुंहिंजा 10 किलो वारो 3 ॾींहं में ख़ाली थी वञे। सम्झो हिकिड़ो त महांगाई जी बाहि भरी पई आहे, रेट जी ख़बर कोन्हे का। परवेज़ भाई मूंखां पुछा कयो, महिनत सां कमाए था अचूं। सम्झो था फज़ूल ख़र्ची आहे, इन्हनि जी तरबियत करणु मर्दनि जो कमु आहे, त उन्हनि खे अहसासु ॾियारणु। सम्झो था हो बि दुश्मन न आहिनि, पर उन्हनि खे ॿुधाइणु खपे हदीसुनि जे हिसाब सां इल्मु हुअणु घुरिजे त फज़ूल ख़र्ची करणु शरीयत में जाइज़ न आहे। हबीबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो कुलू वशरबू वलबसू वतसद्दकू फी गैर इसराफिन वला मिखयलतिन, खाओ पीओ पायो ऐं जेको बचत थिए उहो अल्लाह जी राह में सदको कयो, पर कॾहिं बि फज़ूल ख़र्ची न कयो। हाणे 3 शयुनि में, खाइण में, पीअण में, पाइण में, ऐं उन सां गॾु महबूबन सदके ऐं ख़ैरात खे बि शामिलु कयो आहे। खाइण में बि इसराफ़ न कयो, पीअण में बि, पाइण में बि, ख़ैरात करण में बि इसराफ़ न कयो। सम्झो था असां सम्झूं था त बसि जेतिरो माल हुजे ख़ैरात कयूं, न, जेतिरी तुंहिंजी हैसियत आहे उन मुताबिक़ ख़ैरात कर। हा इहा आहे फतवा, तक़वा ते हलो त माण्हू पंहिंजो सॼो माल अल्लाह जी राह में ख़ैरात करे त इहो बि घटि आहे। इहा आहे तक़वा। हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु साईं करीमन जी ख़िदमत में आयो, घर में जेका सुई पई हुई न उहा बि साईं जन जी ख़िदमत में खणी आयो। थाम, थिपा, कपिड़ा, लटा, अटो, चांवर, हर शइ खणी आयो। साईं जन फरमायो अबू बकर घर में छा छॾियो अथई? घर में कहिड़ी ॻाल्हि छॾी अथई? अर्ज़ की या रसूल अल्लाह, घर में अल्लाह ऐं उन जे रसूल जो नालो छॾे आयो आहियां, बाक़ी हर शइ खणी महबूब तुंहिंजी दरबार में छॾी अथमि। समझो था इहो ख़ैरात में इसराफ़ न आहे, तक़वा वारी ख़ैरात ई आहे। हज़रत फारूक आज़म वरी आयो, साईं जन फरमायो फारूक ओ उमिरि छा आंदो अथई? उमिरि फारूक अर्ज़ कयो या रसूल अल्लाह, अधु पंहिंजे बचनि जे लाइ छॾे आयो आहियां, अधु महबूब तुंहिंजे घर में तुंहिंजी ख़िदमत में खणी आयो आहियां, अधु पंहिंजे बचनि जे लाइ छॾे आयो। इहा आहे फतवा। जेतिरी पहुच हुजे माण्हू उन मुताबिक़ ख़ैरात करे, इसराफ़ न करे, इसराफ़ खां बचो, तकब्बुर खां बचो। वला मिखयलतिन, न इसराफ़ कयो न तकब्बुर कयो। तकब्बुर बि इन में शामिल थिए थो त माण्हू मां अहिड़ो वॻो पायां जंहिंमें माण्हू मुंहिंजी वाह वाह कनि, अहिड़ो भलो खाधो खावां जो मिटनि माइटनि में बि मुंहिंजो नालो थिए, बाबा हे VIP ताम खाईंदो आहे। हासेकार माण्हू कंदा आहिनि न,
माइटनि खे ख़बर पवे यार दोस्त अज़ीज़ ॿार पर माइट त चवंदा न मिट माइट चवंदा बाबा माइट ॾिसनि त हे को आम माण्हू न आहे बाबा हाई क्लास जो ताम खाईंदो आहे भलो ताम ठहंदो आहे हिन जे घर में जे माइटनि में मुंहिंजी पज़ीराई थिए इहो तकब्बुर आहे इन खां महबूबन करीमन मना फरमाए इहो इसराफ़ में शामिल आहे बल्कि अल्लाह जे ख़ातिर सेहतमंद शिफ़ा बख़्श खाधो खाओ सादो ताम खाओ सादगी ते रहो इन में हिन वक़्त त असांजे मुल्क पाकिस्तान के वॾी सादगी जी ज़रूरत आहे सादगी सां ज़िंदगी गुज़ारियूं तॾहिं असांजा कर्ज़ लहंदा असांजा साईं मुंहिंजा जेके परेशानियूं आहियूं हिन हे अमरीका जा जो हलाऊं आहिनि इहे सादगी जे ज़रिए लहणियूं आहिनि अल्लाह ताला शाल असांजे मुल्क पाकिस्तान जी हिफ़ाज़त फरमाए टी ॻाल्हि महबूबन करीमन फरमायो जेका अल्लाह खे पसंदि न आहे व कसरत सुवाल घणा सुवाल करण हर ॻाल्हि में हिकिड़नि माण्हुनि जी आदत आहे न हीअं छो थियो हूअं छो थियो इमरान खान छो लथो बाजवा छा कयो शहबाज शरीफ छो आयो कीअं आयो तुंहिंजो छा थो वञे उन सां अब असांखे भला सुवालनि जी ख़बर आहे जो असां खां थो पुछा करी समझो था ये तो सियासी ॻाल्हियूं थियूं दीनी मामलात में भी हिकिड़ी ॻाल्हि पुछंदा मसलो वाज़े थी वेंदो साईं ॾंदण ॾियण सां वुज़ू रोज़ो टुटी त कोन पवंदो पुछा थो करे सुवाल साईं ॾंदण ॾियण सां रोज़ो टुटी त कोन पवंदो मुंहिंजो ॾंदण ॾियण सां रोज़ो कोन टुटंदो बाक़ी टूथ बुर्श सां वुज़ू माण्हू टूथ बुर्श इस्तेमालु करे त इन जो असरु गले ते वञे थो टुटी पवंदो जवाबु ॾिनोमांसि चए थो साईं पोइ भला हथ ते पेस्ट इस्तेमालु करे उहा हणूं त जाइज़ आहे बुर्श न इस्तेमालु कयूं हरू भरू जो सुवाल सम्झो था अजाया सुवाल मौलवी माण्हू इन्हनि अजायनि सुवालनि मां बेज़ार थियो वञे एतिरा सुवाल खणी ईंदा सुवाल मां सुवाल बाबा अल्लाह तव्हांखे बि कुझु अकुल ॾिनो आहे कुझु पंहिंजी मग़ज़मारी बि कयो हिकिड़ो शरई मसइलो वाज़े थी वियो तव्हां पाण उन में थोरो गौर फ़िकिर कयो क़ुर सॼो भरियो पियो आहे क़ुर थो फरमाए त तव्हां पाण तदब्बुर कयो त क़ुर तव्हांखे छा थो चवणु चाहे अफला याकिलून अफला यतदब्बरून क़ुर बार बार चयो आहे छा इहे अकुल नथा रखनि छा ये समझ नथा रखनि छा ये गौर फ़िक्र नथा कनि क़ुर ते गौर फ़िक्र कयो घणनि सुवालनि जे बजाए तव्हां पाण मामलात हल कयो समझो था कसरत सुवाल खां हबीबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मना कई आहे ऐं अल्लाह जे क़ुर फरमाए वला तसअलू अन अशिया इन तुबदलकुम तसुकुम अहिड़ियुनि ॻाल्हियुनि जे बारे में सुवाल न कयो जंहिंजो जवाब ॿुधी ऐं तव्हांखे परेशानी थिए नागवारी गुज़रे अहिड़ा सुवाल न कयो अहिड़ो सुवाल करणु जंहिंसां तव्हांखे परेशानी थिए ख़ामोशी भली आहे इन खां सुठो आहे त घणो सुवाल माण्हू करे ई न हबीबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो ज़ुरूनी मा तरक्तुकुम फइन्नमा हलक मन कान क़ब्लकुम बिकसरत सुआलिहिम व इख्तिलाफिहिम अला अंबियाइहिम महबूबन फरमायो जिन ॻाल्हियुनि खे मूं मुहम्मद करीम छॾे ॾिनो आहे तव्हांजे साम्हूं बयानु नथो कयां उन्हनि जे बारे में मूंखां सुवाल न कंदा कयो मूं पाण छॾे ॾिनो आहे त इन में का हिकमत हूंदी इन में को फ़लसफ़ो हूंदो इन में को राज़ हूंदो जो मूं मुहम्मद करीम तव्हांजे साम्हूं वज़ाहत कोन कई ख़ामोशी इख़्तियार कई आहे त तव्हां बि सुवाल न कयो छो जो तव्हां खां अॻु में जेको क़ौमूं हुयूं न उन्हनि नबियनि ते सुवाल कया एतिराज़ कया जंहिंजे करे हलाक ऐं बर्बाद थी विया ख़ुसूसन तक़दीर जे मामले में त अल्लाह जे हबीब सख़्ती सां मनो कई आहे त तक़दीर जे बारे में सुवाल न कंदा कयो इहा तक़दीर जो मामिलो क़यामत जे ॾियारे वाज़े थींदो अल्लाह हीअं छो कयो लिखी छॾियो अथई त पोइ हीअं छाजे लाइ थियो अल्लाह किथे आहे छो आहे छाजे लाइ आहे छा थो करे कीअं आहे अहिड़े क़िस्म जा सुवाल न कयो सम्झो था कसरत सुवाल खां इन जे करे महबूबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मनो फरमाई आहे इहे टे कम जेके अल्लाह खे पसंदि न आहिनि हिकिड़ो कील ऐं काल अजायो गुफ़्तगू करणु ॿियो इदातुल माल यानी इसराफ़ ख़र्च करणु पंहिंजे माल खे ज़ायो करे छॾणु हरू भरू बर्बाद करणु टियों कसरत सुवाल घणा सुवाल करणु इन खां मना कई वई आहे हज़रत मूसा कलीमुल्लाह जी क़ौम हुई सो अल्लाह फरमायो त ॻऊं जी क़ुर्बानी कयो अल्लाह साईं ईअं फरमाए छॾियो ॻऊं जी क़ुर्बानी सूरह बकरा में वाज़े आहे ॻऊं जी क़ुर्बानी कयो साईं चवंदा पोइ साईं उहा ॻऊं केतिरी हुजे सुवाल था कनि अहिड़ा की नालाइक हुया बनी इसराइल अल्लाह ताला
शरफ बख़्श करे जेके असां बि हुया मूसा कलीमुल्लाह जा अहिड़ो तंग कंदा हुया। हाणे जन्नत जो ताम लहंदो हुयो, जन्नत जो ताम उन्हनि जे लाइ लहंदो हुयो। आसमान मां ताम भरिजी अचे मूसा कलीमुल्लाह जी क़ौम जे साम्हूं पवंदो। उहे मूसा खे था चवनि असां इहो ताम खाई खाई थकिजी पिया आहियूं। अलाह खे चओ को थूम नाज़िल करे, को बसर खाराए, को मसूर जी दाल खाराए। औकात इहा हुई, सम्झो था, औकात हैसियत इहा हुई। मसूर जी दाल सुवाल था कनि। अलाह साईं फरमायो गऊं जी कुर्बानी कयो। अलाह साईं पोइ उहा गऊं केतिरी हुजे, कद केतिरो हुजेसि, अखियूं कीअं हुजनिसि, साईं मुंहिंजा रंग कहिड़ो हुजेसि, अचे सुवाल कयनि त अलाह ताला वाज़े फरमायो हाणे जॾहिं अलाह जे तरफ़ां इल्हाम थियो त अहिड़ी गऊं अचे त उहे ॻोल्हण में पूरा हुया। अहिड़ी गऊं हाणे मिलंदी किथां, ॻोल्हियूं किथां? पाण खे हलाकत में विधुनि, पाण खे बर्बादी में विधुनि, परेशानी में पिया। हुकुम जो नाज़िल थी वियो त उन ई मुताबिक़ कुर्बानी करणी पवंदी। इन जे करे मदीने वारे साईं सख़्ती सां मनो कई आहे त घणा सुवाल न कयो, फज़ूल सुवाल न कयो, फज़ूल माल ख़र्च न कयो, फज़ूल गुफ़्तगू न कयो त अल्लाह ताला तव्हांजे मथां पंहिंजी रहमत नाज़िल फ़रमाए। अल्लाह ताला शाल उन्हनि बाननि उन्हनि कमनि खां बचाए जेके अल्लाह जा नापसंदीदा आमाल आहिनि। अल्लाह ताला उहे कम कराए जेके अल्लाह खे पसंदि आहिनि ऐं मदीने वारे साईं खे पसंदि आहिनि। अल्लाहुम्मा सल्ली अला हबीबिना मुहम्मद। برحمتك يا أرحم الراحمين।